मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुझो अमड़ खीर मल्हाई। हर साल जियां जॾहिं सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान थींदो आहे त ॿारनि नौजवाननि ऐं पोढ़नि जे मुख ते मुर्कूं तरी ईंदियूं आहिनि ऐं हर पासे अजरक ऐं टोपी वारा नौजवान ईअं ई नज़र ईंदा आहिनि ॼण त हर हंधि ईद हुजे। इन हवाले सां मीरपुर माथेलो हाई स्कूल में इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां थियल तक़रीब में महफ़िल मूसीक़ी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। फ़नकारनि ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो जॾहिं त स्कूलनि जे ॿारनि अजरक टोपी जो वेस पाए गीतनि ते पिणु रक़्स करे दाद हासिल कयो। पंहिंजे स्कूल में प्रोग्राम रखियो आहे जन में अवां ॾिसो था त शागिर्दनि में जोश ख़रोश, उस्तादनि में जज़्बो सिंधी सकाफ़त लाइ तमामु घणो आहे ऐं असां चाहियूं था त इन क़िस्म जा प्रोग्राम सरकारी इदारनि में थियणु खपनि जीअं असांजी नई नस्ल पंहिंजी सकाफ़त खे सुञाणे सघे, सिंधी टोपी अजरक कुहाड़ी ऐं रस्मनि रिवाजनि खे सम्झे। ही सिर्फ़ प्रोग्राम इन लाइ मल्हायो वेंदो आहे त जीअं असांजा नौजवान नसुल इन मां ॼाण हासिल करे सघनि ऐं सिंध जी उजागर करे सघनि। इहो ई मुंहिंजो मिशन आहे त असांजा नौजवान हमेशह लाइ ही सिंध जा प्रोग्राम मल्हाईंदा रहंदा। खां पहिरें असां सिंध टीवी न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजे इन प्रोग्राम में शिरकत करे असांजो हिम्मत अफ़ज़ाई कई आहे। असांजो अॼु जो ॾिहाड़ो ही हर साल गुज़िरियल केतिरनि सालनि खां मल्हायो पियो वञे, पर हे जेको हिन साल मल्हायूं था इन में असां इल्म पिरायो सिंध संवारो जे उनवान तहत मल्हायूं था। शागिर्दनि खे बि अपील आहे त हू तालीम बहितर हासिल करे सिंध जी ख़िदमत करनि। करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। आज असी मीरपुर माथेलो जी धरती ते असी गवर्नमेंट बॉय हाई स्कूल मीरपुर माथेलो में ये सकाफ़ती ॾिहाड़ो एक ईद जी मल्हाए रहा हूँ। सब दोस्त उस्ताद शागिर्द ॿाहिरां आयल महिमान जेको आहे मीडिया जा दोस्त ख़ासि तौर ते सिंध टीवी वारा उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जेके असां वटि असांजे नंढड़े सॾ ते कई आहिनि, असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। हीउ प्रोग्राम जंहिंमें टोपी अजरक ऐं सकाफ़ती रंग ऐं कलरफुल जेको आहे कपिड़ा रंगीन जेको आहे तमामु असांजो माहौल जेको आहे धरती सां जेको आहे शाह ऐं उन सां इश्क जो इज़हार करे रहियो आहे। नाज़रीन, सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण सां गॾु तइलीमी सरगर्मियुनि जे वाधारे, मोहबतूं फैलाइण ऐं नफ़रतुनि जे ख़ात्मे लाइ अहिड़ो गस आहे जंहिं ते हलण सां हर तरफ़ मोहबतूं ऐं मुर्कनि जा गुलाब समूरे माहौल खे पंहिंजनि सां वासे छॾींदा आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।